खैरपुर नाथन शाह जे मेन रोड ते क़ाइम उस्ताद अज़हर मुग़ल जे होंडा शोरूम मां लखे रुपयनि जे धाड़े ख़िलाफ़ JUI अॻवान मौलवी अनवर खुहारो वापारी ताज जे अॻवान एजाज़ सुमरो जी अॻवानी में वापारियुनि ऐं शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा SHO जे हूंदे शहर अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी वियो आहे, जंहिं करे फौरी तौर उनखे हटायो वञे। हिननि इहो बि चयो त ॿियो भेरो उस्ताद अज़हर जे होंडा शोरूम मां धाड़ो हयो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त शहरियुनि खे फौरन धाड़ुनि खां बचायो वञे ऐं SHO ग़ुलाम हैदर चाडियो खे हटायो वञे, जंहिं पूरो इलाइक़े चोरनि ऐं फौरन हवाले करे छॾियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त खैरपुर नाथा शाह जे मेन रोड ते क़ाइम उस्ताद अज़हर मुग़ल जे होंडा शोरूम में ॿियो भेरो लखे रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ JUI अॻवान मौलवी अनवर खुहारो, वापारी इत्तिहाद जे अॻवान एजाज़ हुसैन सुमरो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। दहशतगर्दी, मारा मारी,